सकरन खां रिपोर्ट करे रहियो आहे नूर मोहम्मद जमाली। मेराज नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में जामे मस्जिद नवाबशाह में इज्तिमा ज़िक्र और नात जो इहतमाम कयो वियो, जंहिं में आशिकाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वॾी अंग शिरकत कई। उन मौके ते मौलाना निसार अहमद सकरंदी बयान कंदे चयो त मेराज शरीफ़ जी फ़ज़ीलत जो एज़ाज़ ख़ालिक़े काइनात जल जलालहू सिर्फ़ पंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अता कयो। मेराज शरीफ़ वारी रात आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले सां कई बरकतूं ज़ाहिर थियूं। उहा ई रात हुई जंहिं रात आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी अल्लाह साईं सां रूबरू मुलाक़ात थी। उहा ई रात हुई जंहिं रात आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे जन्नत जो सैर करायो वियो। ऐं उहा ई रात हुई जिते हुज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन नबियनि जी इमामत करे खैन नमाज़ पढ़ाई। उहो मक़ाम ऐं मर्तबो ॿिए कंहिं नबीअ खे हासिल न थियो। हुन वधीक चयो त इहा ई मेराज जी रात हुई जंहिं राति अल्लाह साईं पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे असां मुसलमाननि जे लाइ नमाज़ जो तोहफ़ो अता कयो। इज्तिमा में कयो वियो हो। उन मौके ते कई शख़्सियतूं शरीक हुयूं। आख़िर में ज़िक्र दुआ ऐं सलवात सलाम ते इज्तिमा जी पुॼाणी कई वई।